सारंग, कल वारो वाइदो याद अथई न? तोसां कयल वाइदा बि कॾहिं विसरी सघनि था? इहो त नामुमकिन आहे। त पोइ अॼु जो शेर थी वञे। तो वे ॿुध। इनखे बि हाणे फोन करणो हुयो? राणे खान जो फोन आहे, ॾिसां छा थो चए। हा, भली ॻाल्हि आहे। हेलो, हा राणा खान, हाँ सम्झां पियो मां। अच्छा, ख़ैर त आहे न? ठीकु आहे, मां हाणे ई थो अचां। ओके। छो सारंग, ख़ैर त आहे? राणे खान जी औताक ते मुख़्तियारकार आयो आहे, चए थो त सारंग सां मिलणो आहे। मुख़्तियारकार तव्हां सां पाण मिलण आयो आहे? उनजो कहिड़ो कमु थी सघे थो? राणे खान ॿुधायो पियो त मुख़्तियारकार चयो आहे त सारंग जे लाइ ख़ुशख़बरी आहे। इन मामले जी तोखे त ख़बर हूंदी न सारंग? काफ़ी सारे कमनि जी दरख़्वास्तूं ॾिनल आहिनि, रब थो ॼाणे त कहिड़ो कमु थियो आहे। उथ त हलूं। हल। सारंग, छा लिखियो अथई कागर ते? लॻे थो को नओं शेर लिखी रहियो आहीं। न, अॼु नसर लिखण जी कोशिशि कई अथमि। नसर में छा लिखियो अथई? हिकु नसरी तहरीर आहे जिनो उनवान आहे हसरतुनि जी ॻोल्हा। इहा तहरीर त ॾाढी सुठी हूंदी, मूंखे पढ़ी न ॿुधाईंदे? तुंहिंजे ॿुधाइण जे लाइ त लिखी अथमि। अॼु वेचारी जी रेशमी हसरतुनि खे निपोड़ियो वियो ऐं हुनजो अंदर ख़ाली थी वियो। हुनजी अखियुनि जी वादीअ मथां महरूमनि जा ककर छाइजी विया, उनजा समूरा ख़्वाब ख़याल ख़ाक थी विया ऐं हो मायूसी जे काग़ज़ ते बेमाना तहरीरूं लिखंदी रही। हुनजो रंगीन रूप पंछण मुंद जियां बणिजी संदसि अफ़साननि जो उनवान थी वियो। हूअ गुलाबी रुत जहिड़ी हसीन हूंदे बि पाण खे ख़िज़ा रुत जहिड़े फिटल मंज़र जीअं हुनजा इंड लठ जहिड़ा रंगीन जज़्बा जली विया। हुनजी ख़ूबसूरत अखियुनि में आलाण ऐं उनकाण हुई, छो त हू जीवन जी राहुनि खां विञाइजी चुकी हुई। हू सोचुनि जे सागर में तसव्वुर जी ॿेड़ीअ में तरंदी रही, ॻोल्हींदी रही उन साहिल खे जेको हुनजी मंज़िल खां तमामु दूर हुई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।